अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे दयारे दिल ने दास्ताने मुहब्बत, मुल्क दिल जो मोकरो जंहिंजो अर्श ज़मीन आसण, छुटो फ़कीर सांगी। मुसनिफ़ GM सैयद, छपाईंदड़ फिक्शन हाउस, लाहौर, हैदराबाद, कराची। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। किस्त 19। पहिरीं खोड़ो वज़ारत हुई, उनखे कढी ॿी पीर इलाही बख़्श वज़ारत आंदाऊं। उन जे निकिरण बाद टी यूसुफ हारून खे वज़ारत में रखियाऊं। उन जे वञण बाद चौथी काज़ी फज़लुल्लाह खे वज़ीर आज़म कयो वियो। उनखां पोइ वरी पंजी खोड़ो वज़ारत में आंदाऊं। पोइ छहों गवर्नरी राज हलायाऊं। पोइ सतें पीरज़ादो अब्दुल सत्तार वज़ारत में। अठी खोड़ो वज़ारत उन जा मिसाल आहिनि। उनखां पोइ सिंध जे जुदागाना वजूद खे ख़तमु करे 1 यूनिट में दाख़िल करायो, जंहिंमें 16 सालनि जे अरसे अंदरि सिंधी हक़नि जी अहिड़ी पामाली कई वई जहिड़ी जर्मन जे नाज़ी हुकूमत जे ॾींहंनि में मफ़्तू मुल्कनि सां कई वई हुई। 1958 ईस्वीअ खां मुल्क सां 12 सालनि ताईं मार्शल लॉ लागू रखी मिलिट्री हुकूमत हलाई वई। उनखां पोइ पाकिस्तान में 1969 ईस्वीअ में आम चूंडूं कराए, जॾहिं मरकज़ी ऐं आइन साज़ असेंबलीअ में बंगालियुनि खे अक्सरियत हासिल थी त उनखे हुकूमत जूं वागूं ॾियण जे एवज़ हिननि जा 30 लख माण्हू क़त्ल करे, 2 लख औरतुनि जी अस्मत दरी करे, 1 करोड़ माण्हुनि खे मुल्क बदर करे, मुल्क खे अरबनि रुपयनि जो नुक़सानु पहुचाए, नेठ खे ज़ोरीअ मजबूर करे पाकिस्तान खां जुदा करायो वियो। ख़ासि करे उन लाइ त उलहंदे पाकिस्तान जे नंढनि सूबनि ते महाजर पंजाबी साम्राज्य जो तसलुत मुकमल थिए। उनखां पोइ उन महाजर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद साम्राजी गिरोह सिंध जे हिकु शोबाए भुट्टे खे इक़्तिदार में रखी सिंध खे हेठियां नुक़सान पहुचाया आहिनि। सिंध खे 2 ज़बानुनि जो सूबो तस्लीम कयो वियो आहे। सिंध में महाजरनि जी अहिड़ी हिमत अफ़ज़ाई कई वई आहे जो हाणे हू सिंध खे विरहाइण जी तक़ाज़ा करे रहिया आहिनि। सवा क़ौम परस्त सिंधियुनि खे जेल में मोकिलियो वियो आहे। महाजर फ़सादियुनि खे संदन नुक़सान में पैसा भरे ॾिना विया आहिनि। महाजरनि जे फ़साद करण जे बावजूदि सदर सारी सिंध में गश्त करे सिंधियुनि खे ॾोहारी ठहिराए हिदायत कई त महाजरनि जो नालो न वठनि। गश्त पूरी थियण बाद हैदराबाद में महाजरनि संदन बेज़ती कई त बि खेनि ॿाहूं ॿधी अर्ज़ु कयो त खेनि माफ़ कनि। जंहिंखेनि ॿियो हया न पवे त उहो ख़्यालु कनि त हू संदन माइट हो, खेनि बि संग ॾिना हुआईं। ॿिया शख़्सी शर्त जे महाजरनि सां हिन जा कयल ॿुधण में अचनि था से हेठियां आहिनि। कराचीअ खे जुदा सूबो बनायो वेंदो। महाजर कामोरनि खे मुख्य उहिदनि ते रखियो वेंदो। महाजर कामोरनि खे 12 साल सिंधी न सिखण जी वधीक छूट ॾिनी वेंदी। अंग्रेज़नि जे दौर में नवनि आयल ऑफिसरनि लाइ 18 महीननि अंदरि सिंधी सिखणु लाज़मी हुई। बिहारियुनि खे सिंध में आबाद करण जो वाइदो कयो वियो आहे। सिंधियुनि खे उर्दू लाज़मी सेखारण जो हुकुम कयो वियो आहे। क़ौम परस्त सिंधियुनि जे जलसनि ते पाबंदी विझी खेनि जेल में मोकिलियो वञे थो, पर महाजरनि खे प्रोपेगेंडा करण लाइ का बि मनो न आहे। महाजरनि जे सूबाई ऐं मरकज़ी नौकरियुनि में मौजूदा बरतरी ऐं अक्सरियत खे बहाल रखण जो वाइदो कयल आहे। रेडियो ऐं टेलीविज़न जो कब्ज़ो उर्दू दाननि जे हवाले करे उर्दू ज़ुबान जे फ़रोग़ लाइ कतब आणे सिंधी ज़ुबान ऐं कल्चर जे वाधारे जी राह में रुकावटूं विधियूं वञनि थियूं। सिंधी ज़मींदारनि खां ज़मीनूं खसे हारियुनि खे ॾिनियूं वञनि थियूं, लेकिन सिंधी हिंदुनि जी छॾियल ज़मीन जा बेवाजिबी महाजरनि खे ॾिनी वई हुई, उनखे हथु नथो लॻायो वञे। सिंधी यूनिवर्सिटीअ खे महाजर पॉलिसी मुताबिक़ हलाइण लाइ भुट्टो सरकार मदद कंदी। बहितरीन सिंधी रिटायर्ड ऑफिसरनि खे बि नौकरीअ में न रखियो वेंदो, पर महाजर ऐं पंजाबी रिटायर्ड ऑफिसरनि खे पेंशन खां पोइ बि नौकरीअ में रखण ते बंदिश न रहंदी। भुट्टे सरकार जो ताज़ो महाजर पंजाबी साम्राज्य जे ख़ुशि करण लाइ आइन पास करायो आहे। उन मां सिंध खे हेठियां नुक़सान पहुता आहिनि। उन आइन जे आधार ते पंजाब जो अक्सरियत वारो सूबो संदसि तादाद पैसे मिलिट्री ऐं सिविल सर्विस जी घणाईअ करे सिंध ते हावी रहंदो। उहो सूबो सिंध जे पैसे ते हुकूमत हलाईंदो रहंदो। उन आइन जे आधार ते सिंध जी कमाई टैक्सुनि, ज़मीनुनि, कारखाननि, वापार ऐं नौकरियुनि ते ॿियनि सूबनि जे रहाकुनि जो इस्तेहसाल रहंदो। उन आइन जे आधार ते नज़र पाकिस्तान इस्लामी आइन ऐं मज़बूत मरकज़ जे नाले में सिंध महाजर पंजाबी महाजर जी कॉलोनी थी वेंदी। उन आइन जे आधार ते ॿाहिरीं मटासटा वापार बैंकुनि, रेलवे, पोस्ट, टेलीग्राफ, रेडियो टेलीविज़न, खाणियुनि ऐं इक़्तिसादी इदारनि ते मरकज़ी हुकूमत जो कब्ज़ो रहणो आहे, जंहिं ते महाजर पंजाबी साम्राज्य जो कब्ज़ो आहे ऐं रहणो आहे।
उन आइन जे आधार ते दिफ़ा ख़ारिजिया मामलात ऐं करंसी मर्कज़ जे हवाले हुअण करे मुल्की सियासत ते महाजर पंजाबी साम्राज्य जे कब्ज़े लाइ हालात साज़गार रहंदा। उन आइन जे आधार ते सिंधी क़ौम खे अक़लियत जो दर्जो ॾेई मरकज़ी असैम्बलीअ में आबादीअ जे लिहाज़ सां नुमाइंदगी ॾिनी वई आहे। उन आइन जे आधार ते सिंध खे मरकज़ी हुकूमत जी नौकरियुनि में 100% खां वधीक नौकरियूं मिली न सघंदियूं, हालांकि मरकज़ी हुकूमत जा 80% टैक्स सिंध मां वसूल थियनि था। उन आइन जे आधार ते सिविल सर्विस मरकज़ी हुकूमत जे हथ में रहण करे सूबाई ख़ुदमुख़्तियारी बेकार थी पवे थी। उन आइन जे आधार ते पाकिस्तान जे झूने तरक़ी याफ़्ता सिंधी ज़ुबान खे रेटे पाकिस्तान खां ॿाहिरि जे उर्दू ज़ुबान खे क़ौमी ज़ुबान बनायो वियो आहे। उन आइन जे आधार ते मुल्क में मज़हब खे सियासत सां गॾे उन जी तरक़ीअ जी राह में रुकावट विधी वञे थी। उन आइन जे आधार ते भर वारनि मुल्कनि भारत, बांग्लादेश ऐं अफ़गानिस्तान सां मुखासमत जी पॉलिसी चालू रहंदी। उन आइन जे आधार ते ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे सिंध में कॉलोनाइज़ थियण जी छूट रहंदी। उन आइन जे आधार ते सोशलिज़म जे बुनियाद ते मुल्क जो मयार ज़िंदगी बुलंद करण जी राह में रुकावट रहंदी। हिन वक़्तु हुकूमत पीपल्स पार्टीअ जे हथ में आहे, जमात इस्लामी नाले ख़ातिर मुखालफ़त में आहे। ही ॿई जमातूं अमेरिकन साम्राज्य जे एजेंट तौरु कमु करे रहियूं आहिनि। उहा अमेरिकी साम्राज्य जी चाल आहे जो हिक खे हुकूमत में ऐं ॿिए खे मुखालफ़त में रखियो अचनि। पॉलिसी ॿिन्हिनि जमातुनि जी मुख्य मसइलनि बाबति साॻी आहे। नज़रिया पाकिस्तान इस्लामी हुकूमत जो दोखो, मज़बूत मरकज़, भारत दुश्मनी, अमेरिकन उहिदनि में शिरकत, सिंध जो इस्तेसाल, उर्दू ज़बान ऐं कल्चर जे फ़रोग़ ऐं ॿई शामिल आहिनि। पीपल्स पार्टीअ में मुल्क जा बद इख़लाक़, कूड़ा, ज़ालिम, इस्तेसाली वञी गॾु थिया आहिनि। संदन मुख्य किरदारु महाजर पंजाबी साम्राज्य जी दलाली करण ऐं अमेरिकी साम्राज्य जी पोइ लॻी आहे। उहा ॻाल्हि कंहिंखां लिकल न आहे त शख़्सी ऐं सियासी मुखालिफ़नि खे पाकिस्तान जे बचाव जे कानून हेठि सवनि जे तादाद में जेलनि में मोकिलियो वियो आहे। उहा ॻाल्हि बि घणनि खां लिकल न आहे त शख़्सी ऐं सियासी मुखालिफ़नि खे जेलनि में ॾंभ ॾियणु, पेशाब पियारणु, किरफ़्ती खाराइण ऐं ॿिया अज़ाब ॾियण जो कमु ही नाम निहाद अवामी हुकूमत करे रही आहे। उहा ॻाल्हि बि मख़फ़ी न आहे त अज़ाब जे ख़ौफ़ खां के घुर्बल मुखालिफ़ रूपोश थी वञनि था या नथा लभनि त उन्हनि जे अज़ीज़नि खे यरगमाल तौरु थाणनि ते बंदि कयो वञे थो। उहा ॻाल्हि कंहिंखां लिकल न आहे त अक्सर वज़ीर ऐं उन्हनि जा मुख्य कारकुन शराबी, ज़ानी, रिश्वतखोर ऐं स्मगलर आहिनि। उहा ॻाल्हि बि लिकल न आहे त मुख्य पार्टी उहिदेदारनि खे रज़ामंद करण जो हिकु ज़रियो रनू मुहैया करणु ऐं शराब कबाब मुयसरु करणु आहे। हिन हुकूमत संदसि आका महाजरनि खे रज़ामंद करण ख़ातिर मुख्य पीपल्स पार्टीअ जे गवर्नर खे कढी रुसवा मुल्क लियाकत अली ख़ान जी ज़ाल खे गवर्नर करे रखियो आहे। उन हुकूमत जी पॉलिसीअ जो उन मां पतो पवे थो त हिकु तरफ़ हिननि महाजरनि जी रज़ामंदी ख़ातिर सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि खे जेलनि में विधो आहे ऐं रस्टिकेट कयो आहे, ऐं ॿिए तरफ़ सिंधी गवर्नर जे कराची यूनिवर्सिटीअ में महाजर शागिर्दनि तरफ़ां सख़्तु बेइज़ती थियण ऐं वज़ीर तालीम मिस्टर पीरज़ादे खे जूता लॻण जे बावजूदि न को शागिर्दनि खे रस्टिकेट कयो वियो आहे, न जेल मोकिलियो वियो आहे। पीपल्स पार्टीअ जो लीडर हद दर्जे जो कूड़ो, इब्नुल वक़्त ऐं बद इख़लाक़ माण्हू आहे। उन इहे माण्हूअ जो जनरल अयूब ख़ान खे राज़ी करण लाइ खेसि लेनिन, कमाल अतातुर्क, सलाहुद्दीन अयूबी, इब्राहिम लिंकन जो हमसर बनायो ऐं शाह अब्दुल लतीफ़ जे मथां हार पाराइण जो मुस्तहिक़ करार ॾिनो हो। उन माण्हूअ जनरल यहिया ऐं ॿियनि जनरलनि खे 17 जनवरी 1971 ईस्वी लाड़काणे में घुराए मशवरो ॾिनो त अवामी लीग खे मुल्क जे हुकूमत हवाले न कजे, बंगाली जी मुखालफ़त कनि त संदन मथनि फ़ौजी क़दम खयो वञे। उन माण्हू बंगाल में वञी जनरल यहिया ख़ान खां अवामी लीग ख़िलाफ़ फ़ौजी क़दम खणाए वापसि अचण ते कराचीअ में चयो त शुक्र अल्लाह जो बर वक़्तु क़दम खणी जनरल यहिया ख़ान पाकिस्तान खे बचाए वरितो। उन माण्हूअ शिमला में वञी भारत सां बाहिमी समझौते सां फ़ैसिला कया, जो त हू ज़हनी तरह साफ़ हो त उहो सिर्फ़ु धोखो करे विञायल एराज़ी मुल्क जे विराइण लाइ ईअं करे रहियो हो। उन करे मूं साणसि शिमला में गॾिजी वञण खां इनकार कयो। अहिड़ियुनि हालतुनि हेठि जॾहिं असां 1920 ईस्वीअ खां मुंबईअ खां सिंध खे जुदा करण जी तहरीक ते नज़र करे उन जो हिन वक़्तु हालतुनि सां मुक़ाबिलो करियूं था
त मालूम थिए थो त असां सिंध जे रहाकुनि खे वधीक नुक़सानु पहुतो आहे ऐं वधीक ग़ुलामीअ में जकड़ियो वियो आहे। अलिफ़ उन वक़्तु मुनज़िम साज़ ज़रिए हिंदुस्तान पंजाब ऐं सरहद खां कसीर तादाद में माण्हू घुराए उन्हनि खे सिंध में कॉलोनाइज़ न कयो वियो हो। बे उन वक़्तु सिंध में सिंधी ॿोली राइज हुई ऐं हर हिकु ॿाहिरीं नौकिरी कंदड़ लाइ उनजो सिखणु लाज़मी हो। हींअर वांगुरु सिंध खे ॿिनि ज़बानुनि जो सूबो न बनायो वियो हो। ते उन वक़्तु जेकॾहिं हिंदू वापारियुनि ऐं सरकारी नौकिरियुनि अवाम जो इस्तेसाल ते कयो त उहे पैसा बि हिते ख़र्च ते कया, न हींअर वांगुरु किरोड़नि जे तादाद में सालाना पैसा ॿाहिरि न खणी वेंदा हुआ से उन वक़्त जा हिंदू ॾेसावर ते वञी किरोड़नि जे तादाद में ॿाहिरां कमाए सिंध में ख़र्चु कंदा हुआ। जीम उन वक़्त जा वापारी $1 रुपए ते पैसो या टको नफ़ो कमाईंदा हुआ, न हिन वक़्त जे वापारियुनि वांगुरु रुपए ते रुपयो नफ़ो खाईंदा हुआ। हे उन वक़्त जे हिंदुनि शाह लतीफ़, सचल सरमस्त, रोहल फ़कीर, शाह जहानिया वग़ैरह जे दरगाहुनि जी हाज़िरी भरे उन्हनि जे कलामनि जा शरह लिखिया, सिंधी ज़ुबान में कई किताब लिखी उनखे मालामाल कयो, न हिन वक़्त जे रहाकुनि वांगुरु सिंधी ज़ुबान जी दुश्मनी अख़्तियार कई हुई। उन्हनि हालतुनि खे मद्देनज़र रखी असांजो मिसाल उन तितर वारो थियो आहे जो पाण खे बाज़ खां बचाइण लाइ अची हिकु फ़क़ीर जी गोदड़ीअ में लिको, जंहिं ते फ़क़ीर उनखे बचा ॾियण जे एवज़ मुर्गो कोण लॻो। उन ते तितर चयुसि त मूं भायो फ़क़ीर, तूं त बाज़नि खां बुछड़ो आहीं। हिननि मुहाजिर पंजाबी साम्राज्युनि असांजी हालत निहायत अबतर बनाई आहे। असां सम्झो हो त पंहिंजे दीन भाइयुनि जी मदद वठण करे असां हिंदू मुस्तक़िल मफ़ाद जे चंबे मां आज़ादु थींदासूं, पर असांखे कहिड़ी ख़बर त उन करे मुर्गो असां मुहाजिर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद साम्राज्य जा ग़ुलाम थी वेंदासूं। असां सम्झो हो त पाकिस्तान बणजण बाद दारुल इस्लाम क़ाइमु थी मुल्क में महिनत ऐं अमन जो दौरा शुरू थींदो। असांखे कहिड़ी ख़बर त पाकिस्तान बणजण बाद नफ़रत, निफ़ाक़ ऐं इस्तेसाल जो राज क़ाइमु थींदो। इब्तिदा में जेकी क़त्ल, गारत, खून ख़राबियूं थियूं हुयूं उन्हनि खे इनक़िलाब जो लाज़मी नतीजो सम्झी सब्र में रहियासूं। असांखे कहिड़ी ख़बर त रोज़ बरोज़ उन में हालतूं ख़राब थींदियूं वेंदियूं। 25 सालनि जे तजुर्बे बाद आउं हिन नतीजे ते पहुतो आहियां त ही मुल्क ग़लति बुनियादनि ते बर्पा थियल हो, उन जे दुरुस्त थियण जो को बि इम्कान कोन आहे। हुनजो इलाजु सिर्फ़ु उन खे ख़तमु करे सिंध खे आज़ादु करण में मुज़मिर आहे। हिन जो मिसाल मस्जिद ज़रार जहिड़ो आहे, जंहिंखे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ड्राइण मुफ़ीद जातो हो। हिननि साम्राज्युनि सिंध जे मुख्य किलास खे बेग़ैरत बनाए छॾियो आहे। भुट्टे साहिबु ख़ुशामद करे ऐं संग ॾेई मुहाजिर पंजाबी हाकिमनि खे राज़ी करण में मशगूल आहे। पीर साहिबु पागारो मुहाजिरनि जी रज़ामंदी ख़ातिर खेनि बिहारियुनि खे सिंध में आणे सिंध जे असलूकनि रहाकुनि खे अक़लियत करण जे कुदे कम खां नथो रहे। सिंधियुनि लाइ बरसता रहियल आहिनि, या त बेदार थी पाकिस्तान खे ड्राहे आज़ादु सिंध जी हुकूमत ठाहीनि, या रेड इंडियन वांगुरु ख़तमु थी वञण लाइ तयारु थियनि। असां जे दाहूं करियूं था त उन जे पादाश में सज़ा ॾिनी वञे थी। मुर्ग बिस्मिल मत रो यहाँ आंसू बहाना ही मना, मुर्ग बिस्मिल मत रो यहाँ आंसू बहाना है मना, इस कफ़स के कैदियों को आबो दाना है मना। हाणे तव्हां उन हालत खे पहुतो आहियां जो राति जो उथी अलाह खां रोज़ानो हीअ दुआ घुरां थो त या अल्लाह पाकिस्तान जे ज़ुल्म, इस्तबदाद ऐं ग़ुलामीअ खां सिंधियुनि खे आज़ादु कर। या अल्लाह मुहाजिर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद जे ईजाद करदा नज़रिया पाकिस्तान मां सिंधियुनि जी जान आज़ादु कराए वञण सिंधी क़ौमियत जो जज़्बो पैदा कर। या अल्लाह हिन फ़स्ताई नज़रिया इस्लाम जो नफ़रत जो मख़ज़न आहे उन मां असांखे आज़ादु कराए राह रास्ते हलाए। पाकिस्तान नज़रिया पाकिस्तान मुहाजिर पंजाबी तशरीह वारे इस्लाम खे आउं सिंध लाइ ज़हर क़ातिल थो सम्झां ऐं इनशा अल्लाह बाक़ी ज़िंदगी उन जी पाड़ पटण में सर्फ़ कंदुसि। मिजाज़ी इश्क जी इर्तिका। मरे जे माणीअ जानिब जो जमाल, थिए हूंद हलाल जे पंध उहा ई पारे। शाह लतीफ़। अॻे ॿुधाए आयो आहियां त मिजाज़ी मकतब में मुंहिंजा 3 उस्ताद, या ईअं खणी चइजे त सफ़र मिजाज़ में 3 रहबर साथी हुआ, जिन खे मीम, सीन ऐं ते जे निशाननि सां मनसूब कयो अथमि। मीम मूंखे मुर्शिद वांगुरु रहनुमाई करे हक़ीक़ी मुंतज़िर खे लिबास ऐं मिजाज़ीअ सां मुंहुं मुक़ाबिल कयो।
सीन मूंखे सहारो बणिजी ज़िंदगीअ जे कारोबार खां अलहदा थियण या रहबानियत अख़्तियार करण खां बचाए वरितो। ते मूंखे मिजाज़ जे फ़ानी हुअण जो मिसाल पेश करे लाॻापन लाहिण ऐं त्याग जो सबक़ु सेखारण सां रोशनास कयो। पोइ अलमिया बदशख़्सी मिजाज़ मूंतां संदसि ॿंधणनि जो ॼारो विञाए वेठो हो। कुझु वक़्तु उहा जाइ ख़ाली रही जेसीं ताईं मुंहिंजी मुहबत नओं जनम वरितो। अॻिते उन मुहबत जो कसम मूमल राणे जो प्यार जो हो। हाणे उन सूरत बदिलाए मारूअ जी मलीर ऐं मारुनि जे प्रेम जी शकिल अख़्तियार कई हुई। मुंहिंजी मुहबत अफ़राद जे एवज़ हाणे सिंध ऐं सिंधियुनि जी सूरत वरिती। उहा मुहबत नीम मिजाज़ी ऐं नीम हक़ीक़ी क़िस्म जी हुई। उन राह में दिलचस्पी वठण ऐं रहबरी करण लाइ हेठियां माण्हू मूंखे मददगार साबित थिया। नंबर 1 शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह। नंबर 2 मौलाना रूम अलैहि रहमान। नंबर 3 अलामा आई काज़ी। नंबर 4 मौलाना उबैदुल्लाह सिंधी। नंबर 5 होशू केवल रामाणी। नंबर 6 दादा जेठमल परसराम। नंबर 7 दोस्त। नंबर 1 शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह। रिसाले शाह लतीफ़ जी सुर मारूईअ में हुबुल वतनीअ जो ज़िक्र अॻे पढ़ियो होमि। अज़न सवाइ 1930 ईस्वीअ में ख्वाब में संदसि कयल तलकीन त तोखे अल्लाह शनासीअ जी राह में हुबुल वतनी मज़हबी रवादारी ऐं समाजी भलाईअ जा कम घणो मदद ॾेई सघंदा, जंहिं लाइ पहिरीं सिंध जी मुहबत में मुतगरिक रहणो हो, यादि हुई। पर जॾहिं शाह जे शाइरनि खां हुबुल वतनीअ जी माना पुछंदो होसि त अक्सर उन जी माना रूहानी ॿुधाईंदा हुआ। चए शाह साहब जंहिं वतन जो ज़िक्र कयो आहे उहो वतन आलमी अरवाह जो हो, जितां जुदा थी माण्हू आरज़ी वक़्त लाइ हिते आयल हो। उन करे उन असली वतन जी हुब रखणु ज़रूरी हुई। संदन चवणु हो त शाह जो असुल वतन मां मक़सदु रूहानी वतन हो। शाह साहब रुगो इस्तारनि में मलीर ऐं मारुनि जो नालो वरितो आहे, लेकिन जॾहिं मूंखे हिन पोएं दौर जे तजुर्बे बाद वहदतुल वजूद जे फ़लसफ़े जी थोरी घणी सम्झ अचण लॻी त आहिस्ते थी पतो पवणु लॻो त ज़ाहिरी वतन ऐं बातिनी वतन जुदा न हुआ, बल्कि हिकु तस्वीर जा ॿ पहलू हुआ। रूह ऐं जिस्म जुदा हक़ीक़तूं न हुयूं, बल्कि हिक ई मसइले जूं ॿ सम्झाणियूं हुयूं। कुझु उन ॻाल्हि जो पतो अॻे होमि। पंहिंजे किताब पैगाम लतीफ़ में 22 साल अॻे हेठिएं तरह ख़्यालनि जो इज़हार कयो होमि। शाह साहब जी कलाम में मारूईअ जे सुर अंदरि हुबुल वतनी, अवाम जी मुहबत, आज़ादीअ जी तमन्ना, क़दीम रिवायात खे बरक़रार रखणु, धारियुनि जे लालचुनि खां परहेज़ करणु, ग़ैर जी ॾाढाईअ अॻियां सिर न निमाइण जा जज़्बात भरिया पिया आहिनि। जेकॾहिं उन जी सियासी माना वठिबी त मारूईअ खे मुहिबे वतन, उमर खे ज़ालिम हाकिम, उमरकोट खे ग़ुलामीअ जी ज़िंदगी ऐं मलीर खे आज़ादीअ जी दुनिया सां तशबीह ॾेई सघिजे थी। शाह साहब मारू सिंधी अवाम खे सम्झे थो ऐं मलीर मां संदसि मुराद आज़ाद सिंध आहे। मलीर तरफ़ मींहं वसण मां संदसि मक़सदु उन जी तरक़ीअ जी उमीद जो पैदा थियणु आहे। उनखे सिंध जे बदूयाना तहज़ीब ते फ़ख्रु आहे। उन करे सिंधियुनि खे चवे थो त ॿियनि जे महलातुनि, पलंगनि, सेजुनि, नरम विहाणनि, ज़री ऐं ज़रबफ़्त जे कपिड़नि, तरह तरह जे तामनि, अतरनि, अंबरनि वग़ैरहनि खां पंहिंजूं झूपड़ियूं, खथा, लोयूं, ॾुथ ऐं पेरूं हज़ार दफ़ा बहितर आहे। सिंधी अवाम मारुनि सां गॾु ज़िंदगी गुज़ारण, लोहीअ जी लॼ रखणु, उमिरि जी ॾाढाईअ अॻियां सिर न निमाइण, बंद में ख़ुशी न मल्हाइण, आज़ादी माण खां अॻु बंद में मरण खां पनाह घुरण, कोटनि जे किरण ऐं ज़ंजीरनि जे टुटण जे आस रखणु हिन सुर जा ख़ासि जुज़ आहिनि। सिंधियुनि लाइ शाह चवे थो त चई कुन फयकून जॾहिं ख़लकिया रूह ख़ुदा, गॾु जित गुज़रान हो जड़ लॻी तंहिं जाइ, मूं तो हीसी हाय आहे उहा साञा सुपरी। शाह खे सिंधियुनि मारुनि लाइ ॾाढी मुहबत आहे। उन्हनि सां आज़ादीअ में ज़िंदगी गुज़ारण पंहिंजे वस खां ॿाहिरि ॾिसी रत रोई चवे थो, री ऐराबियुनि हित घंघर घारण मूं थियो, बकतुल ऐनान फी हवा कदमा, पुॼाण साण पिरत, मन अखियूं तन तत जिते जनम जेॾे। सिंध वतन साण जा खेसि मुहबत आहे। उन जो पतो संदसि हेठिएं बैत मां पवे थो। पई सुख पेरनि खे कोन्ही नियापो मारोए,
इत उकंडी आहियां तंहिं आतण तंहिं ॾेह संधी जा साणे खया खथोरी भायां। पंहिंजे वतनी भाइरनि जी मोहबत ऐं प्यार खे अहिड़ी तरह अदा करे थो। थर थर अंदर थाक उमिरि मारू वड़नि जा लाथाऊं लतीफ़ चए मथां लोई लाख उमिरि करियो आख पहिरियों थी पन चरां। सिंधियुनि जे बदूयाना तहज़ीब संदन खाना बदोश ज़िंदगी झंगलनि ऐं बरनि में रहण खे फ़ख़ुर जी निगाह सां ॾिसे थो ऐं उन्हीअ खे ऐब सम्झी शर्माइजे नथो। असीं तियां आयो जित खंबो नाहे जे वञूं कंहिं विया त पिण मथों लोहियूं आणी ने चाढ़ीन ॾुथ ॾियारी सूमरा सथा कयो सैद चवे साऊं सुकाइन पलाह न पारीन उमिरि आरिया ॾीअसीं। हिक जाइ ते चए थो त अगरचे मिसकीनी ऐं ग़ुलामीअ जी ज़िंदगी सिंधियुनि जो हाल हीणो करे छॾियो आहे पर हिननि जो सत एॾो आहे जो आज़ादीअ जे आसिरे ते केॾी बि क़ीमत ते पंहिंजी रिवायात न विसारींदा। ससी सेबा कंजरी लोई लीड़ थिया अबाणनि जे आसिरे कती कान कयाम जा ढट ढकियाम तंहिंजो परवर पन रहाई ॿिए। सिंधी अवाम जी ग़ुरबत ऐं ग़ुलामीअ जे क़ैद खे ॾिसी अरमान थिएसि थो पर दिलि मज़बूत करे खेनि दिलासो ऐं ॾढु ॾेई चवे थो त पंहिंजी रिवायात खे न विसारजो। ॾुखिया ॾींहं गुज़री वेंदा आख़िर आज़ादी ऐं तरक़ी नसीब थींदी। को ॾींहुं आहीं कोट में लोई हॾ मलाए कामण अव्हां जे करे जे ई आॾ वॾाई आहे सुती सेल निभाए मलीर वेंदई मारे। सिंधियुनि जे मुश्किलातुनि ऐं तकलीफ़ुनि हूंदे बि संदन सत हिमत जो हेठीअ तरह ज़िक्र करे थो। ज़ेरी ॿेड़ीअ लोई में घटनि केईस गाह सन के संधी सूमरे हॾ न चाढ़ियम मां सरतियूं दुआ कजाए त भरम भारो ॾीअ रहे। मुल्की हाकिम ऐं संदन हवारी हुकुमरान तबिका जॾहिं मुल्क जी समूरी पैदावार ते कब्ज़ो करे रंग रलियूं ऐं ख़ुशियूं मल्हाइनि था त उन हालत में शाह चवे थो त जेसीं ताईं असां आज़ाद न थिया आहियूं उन वक़्त ताईं ख़ुशियूं न मल्हाईंदासीं। उमिरि अछा कपिड़ा काणियारियूं कीअं कनि जनी जथरनि में वरथा वेण सहनि हो जे हक़ भञनि से कीअं सुतियूं सुमरा आऊं कीअं सोणी सुम्हां आऊं कीअं सवणे सुम्हां मूं वर घारी विल खथेरी तां खल उमिरि कज न अहिड़ी। ग़ुलामीअ जी ज़िंदगीअ जो ज़िक्र हेठीअ तरह करे थो। सूंहं विञायम सूमरा मेरो मुंहुं थियो वञण तित पियोम जिते हलण नाहे हुस्नरी। हुक्मरान तबिके में धारियनि जी साज़ सामान हुकूमत जी दबदबे इल्म ऐं अकुल खे ॾिसी जे माण्हू आरज़ी नफ़े ख़ातिर पंहिंजी रिवायात खे छॾे अंधी तकलीद कनि था ऐं मुल्की मामलात में गद्दारी कनि था तन खे चवे थो त ही मुंहुं ॾेई बन तूं वेह खाई न मरी तांजे मलीर ॼायूं तोसीं संग न कनि तूं कीअं मंझां तन पाण कोठाई मारी। वरी कंहिं वक़्तु वजद में अची दुआ घुरे थो त अलाह करे उहो ॾींहुं न थिए जो मुल्क ऐं क़ौम खे ग़ैर जे ग़ुलामीअ खां आज़ादी ऐं मिसकीनीअ जी हालत खां ॿाहिरि ॾिसण खां अॻु मरी वञा। अलाह ईअं म होए जीअं आऊं मरां बंद में जुसो ज़ंजीरनि में रातो ॾींहं रोए पहिरीं वञा लोए पोइ मर पुॼन में ॾींहड़ा। कॾहिं सिंधियुनि जे मुल्की मसइलनि तरफ़ कम तवजो ॾिसी चवे थो त उन्हनि में क़ौमी अहसास हुजे हा त ग़ुलामी घणो कोन रही सघे हा ऐं खेसि एतिरी अज़ियत न थिए हा जेकर लधाऊं त बंदीअ बंदि न सारियो मारूड़नि आऊं जेकसि वियसि विसरी। धारियां जॾहिं खेसि ताना ॾेई चवनि था त सिंधी जाहिल बुज़दिल ऐं अणसुधरियल आहिनि त खेनि चवे थो त जेहा जे तेहा मूं मारो मञिया मूं जेॾियूं मलीर में चूंडनि मोक में हा मुंहिंजी आसया केॾांहुं कराईंदे कोट खे। मतिलब त शाह साहब हुबुल वतनीअ खे ईमान जो जुज़ो ऐं मज़हब जो जोहर सम्झे थो।
नंबर 2 मौलाना जलालुद्दीन रूमी अलैहि रहमह। ॿियो बुज़ुर्ग जंहिं माण्हुनि जो तवजो पंहिंजे असुल तरफ़ छिकाए निणांडीअ जो वतां पंहिंजे वतां नेस्तान नंढली खां जुदा थियण बाद हिन में जो सोज़ फिराक पैदा थियो आहे उनजो ज़िक्र हेठीअ तरह कयो आहे। बशनवाज़नी चून हिमायत में कुंद वज़े जुदा न पेहा शिकायत में कुंद कुज़े नेस्तान ता मेरा बबरीदाए अंद अज नगेरम वजन नालीदा अंद सीना ख्वा शरह अज फिराक ताबगवेम शरह दर्द इश्तियाक हर किसी को दरे मांद अज असल खवेश बाज जोयद रोजगाले विसाले खवेश। माना मौलवी दीन मोहम्मद अदीब ॿुध त नड़ कहिड़ी थो दाह करे ऐं जुदायुनि जी शिकायत थो करे मूंखे ॿोड़ी मां जॾहिं कपियो अथनि मुंहिंजी दाह खां रोअनि था मर्द जन दिलि विछोड़े खां हुजे जा चूर चूर सिक संदा उनखे पसायां सोज़ सूर असुल पंहिंजे खां थिए जेको परे वसल लहे सो थो वरी कोशिश करे। मौलाना मज़कुरा बाला सतूर में पंहिंजे असुल खां जुदाईअ जी शिकायत करे सारी मसनवीअ में मुहबत जो ज़िक्र करे ॿुधंदड़नि खे असुल जी बाज़ियाबीअ लाइ सलाह ॾिए थो। मौलाना नड़ ज़रिए पंहिंजे नड़ वारी दुनिया मां कटिजी अचण जो अहवाल करे थो ऐं शाह साहब मारीअ जे वातां मलीर ऐं मारुनि खे मिलण जी ख़्वाहिश जो इज़हार करे थो। हिन पिणु पंहिंजा सारिया ही हंजूं हॾनि लहे हारे जेतोणीकि मारवी हिकु घर जो फ़र्दु हुई पर हिन खे घर सां गॾु मलीर ऐं माइटनि सां गॾु मारू यादि हुआ। अहिड़ीअ तरह नड़ बि हिकु तीले मां कपियो हूंदो पर हिते मौलाना नड़ खे सॼी नेस्तान नड़ली जी यादि जो ज़िक्र कराए थो। इंसान ॿिनि जुज़नि जो मुरकब आहे, हिकु मादो ॿियो रूह, यानी मादो ऐं जोहर पहिरीं खे मिजाज जे नाले सां सॾीनि था ॿिए खे हक़ीक़त, लेकिन ॿिन्हिनि जो तालुक़ हिक ॿिए सां अहिड़ो घाटो आहे जो मौलाना उन बाबति फरमाए थो त सरे मन अज नालाए मन दूरे नीस्त लेख चश्मे वो गोशो रा आने नूरे नीस्त तन जंजान वो जाने जतन मस्तूर नीस्त लेख कसे रा दीदाए जाने दस्तूर नेस्त। माना मौलवी अदीब राज मुंहिंजो दाह खां दूर नाहे कन ऐं अख खे सम्झ जो पुरनूर नाहे जान खां बुताई बुत खां जान दूर नाहे पर ॾिसण जो आम खे दस्तूर नाहे। हिते वरी वहदतुल शहूद ऐं वहदतुल वजूद जो तिफ़ावत मालूम करणो पवंदो। रूह ऐं मादे खे जुदा वजूद ॼाण शहूद आहे ऐं ॿिन्हिनि खे हिक शइ जा ॿ पासा सम्झणु वजूद आहे। जेकॾहिं रूह जो वतन थी सघे थो त जिस्म जो बि वतन थिए थो। रूह जो वतन के सूफ़िया किराम खणी आलम अरवाह ॿुधाइनि ज़ात हक़ करार ॾियनि या बहिरे मुहीत सां तशबीह ॾियनि त बि उन जो ज़हर जिस्म में थिए थो। जेकॾहिं रूह जी आज़ादी सिर्फ़ु जिस्म खां जुदाईअ में हुजे हा त उहो ख़ुदकुशी ज़रिए बि हासिलु थी सघे थी, पर ख़ुदकुशीअ खे वॾो गुनाह ठहिरायो वियो आहे। असुल मक़सदु रूह जे वतन सां मिलण जो तॾहिं हासिलु थी सघे थो जॾहिं जिस्म खे पंहिंजे तजुर्बे सां मालामाल करे फ़र्ज़ अदाई पूरी करे जिस्म में रहण वक़्तु हिन खे जिस्म जे वतन जो बि लिहाज़ रखिणो आहे। रूह खे जेसीं ताईं जिस्म जे वतन लाइ कशिश पैदा थी आहे उन वक़्त ताईं हिन जो ईमान ई कामिल नथो थी थिए। फ़र्द जी सुञाणप क़ौम सां थिए थी, क़ौम जी सुञाणप वतन सां थींदी आहे। उन करे मौलाना साहब जी सारी फ़लसफ़े मुहबत जो मर्कज़ वरी वतन ई वञी बीहंदो। रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस हुब्बुल वतन मिनल ईमान रूमीअ जो मर्कज़ी लफ़्ज़ आहे। उन ॿिन्ही बुज़ुर्गनि जी तालीम अॻु में मुंहिंजे दिलि में वतन ऐं सिंध जी हुब पैदा कई हुई, लेकिन इश्क जो दस्तूर आहे त उन में ॿिनि शयुनि जी मुहबत हिकु वक़्तु रही न सघंदी आहे। जहिड़ीअ तरह
तरारियूं हिक म्याण में न मापी सघंदियूं आहिनि। उन करे पाकिस्तान नज़रिया या चइजे त इस्लाम जी मुहबत में फासण करे उन हक़ीक़ी तरफ़ खां गाफ़िल रहियुसि। जेसीं ताईं मिजाज़ जी इब्तिदाई मरहले जी तजवीज़ पे कयमि, ॿिए तरफ़ निगाह करे सघियुसि, पर हाणे सम्झां थो उन तजुर्बे जी ज़रूरत हुई जो उन खां सवाइ वतन जी मुहबत जी सही शनाख़्त न थी सघे हा। जेकॾहिं मीम जी मुहबत विसाल ऐं फ़िराक जा सबक़ सेखारे दिली तालुक़ ऐं उन्हनि खां दूरीअ जे मुख़्तलिफ़ पहलुअनि खां वाक़िफ़ न करे हा त तजवीज़ ई न थिए हा। अॻे आउं चई आयो आहियां त अॻिते हली मूंखे मालूम थियो हो त फ़िराक ऐं विसाल ॿई दिली लाॻापे ऐं कशिश जा दर्जा हुअण करे साॻी ॻाल्हि हुआ। अॻिते तरक़ी करण लाइ मूंखे उन्हनि ॿिन्हिनि जे असरनि खां आज़ादु थियण जी ज़रूरत हुई। उहा ज़रूरत मुंहिंजे तेज़ ओचिते इंतकाल पूरी कई, जंहिं मूंखे दुनिया जे जुमिले तालुकनि जिन में दिली कशिश बि अची थी वई खे तर्क या त्याग करण जो सबक़ सेखारियो। उहो मिजाज़ जी शख़्सी इश्क में फ़ना जो दर्जो हो, पर फ़नाऊं बि केतिरियूं थियनि थियूं, ही पहिरीं हुई। नंबर 3, अलामा आई काज़ी। हिन साहिब जी तालीम मूंखे सिंध जो दुनिया में मक़ाम, उन जे रहाकुन जे मिशन ऐं उन जी सरंजामीअ जी अहमियत खां वाक़िफ़ कयो। ऑल इंडिया मुस्लिम लीग मुनक़िदा कराची 1943 ईस्वी में मुसदस हिदायत मूजिबि पंहिंजे इस्तक़बालिया कमेटीअ जे सदारती ख़ुतबे में हेठीअ तरह ख़्यालनि जो इज़हार कयो। दोस्तो, फितरत ज़मीन सिंध जी माज़ी नहायत शानदार कयो हो ऐं असांखे उमेदु आहे त उन जो मुस्तक़बिल बि अहिड़ो ई रोशन थींदो। केतिरियुनि ॻाल्हियुनि करे हिन ज़मीन जी तारीख़ बेनज़ीर पे रही आहे। उहा क़दीम तहज़ीब जो आशियानो हुई, जंहिंजी साबिती मुअन जे दड़े ऐं ॿियनि आसार क़दीमा मां मिली सघे थी। हीअ ई सरज़मीन आहे जिते दुनिया जा कई नस्ल मिली जुली हिकु थी विया। दरावड़, आर्या, सामी, मंगोल नस्लनि जा निशान हिते आसानीअ सां ॻोल्हे लहिबा। न सिर्फ़ु नस्लनि जो मेल जोल हिन ज़मीन में थियो, लेकिन मुख़्तलिफ़ मज़हबनि ऐं उन्हनि जे फ़लसफ़नि जो हिक ॿिए ते असर ऐं मेलाप पिणु जहिड़ो हिते थियो, अहिड़ो ॿी जाइ ते छिडो थियो हूंदो। बुद्ध धर्म जेतोणीकि विच में हिंदुस्तान में पैदा थियो, लेकिन उहो वधीक वेझो हिन सरज़मीन ते हिते जे रहाकुन महात्मा गौतम बुद्ध जे नफ़ीअ वारो सबक़ अञा न विसारियो। जॾहिं इस्लाम हिन सरज़मीन में पेर पातो त बुद्ध धर्म अञा मुरविज हो। इस्लाम सिर्फ़ु अॻिन तालीम में इस्बात जो इज़ाफ़ो कयो। वेदांत ऐं वहदानियत जा फ़लसफ़ा ऐं मता हिते ई हिक ॿिए ते असर अंदाज़ थिया। हिक तरफ़ ॿिए ते असर अंदाज़ थिया, ॿिए तरफ़ वहदानियत हिंदू योगीअ ते असर विधो ऐं बुत परस्तीअ खे घटायो, त ॿिए तरफ़ मुस्लिम लीग दरवेशनि सन्यास मां सबक वरिता ऐं राग खे तसौफ़ जो जुज़ो बणायो। हिंदू मुस्लिम अक़ीदा बाहिमी समझोते ऐं रवादारीअ सां हिक ॿिए जे नज़दीक अचण लॻा। गुरु नानक जे सिखिया उन मेल जोल जो निचोड़, मुख्य मिसाल ऐं नतीजो आहे। मुस्लिम सूफ़ियनि हिन मुल्क में शाह अब्दुल लतीफ़ जी सरकर्दगीअ हेठि मज़हबनि जे बुनियादी इतिहाद जो प्रचार करे मुख़्तलिफ़ मज़हबनि जे पोइलगनि में मुहबत रवादारी पैदा कई, जंहिंजो अमली सबूत हिते जे हिंदू मुस्लिम रहाकुन जे बाहिमी ख़ुशगवार तालुकात मां मिली सघंदो। कुदरत हिन मुल्क खे वापार जे ज़रिए दुनिया जी घणी हिसे सां ॻंढे छॾियो। सरसरी नज़र विझण सां हिते बाबुल, मिस्र, ईरान, यूनान, अरब ऐं अफ़गानिस्तान जा सियासी ऐं कल्चरल असर नुमाया सूरत में नज़र अची सघंदा। मूं हिन ज़मीन जी क़दीम शान शौक़त जो ज़िक्र मुअज़्ज़ज़ महिमाननि जे हाफ़िज़े ताज़े करण जे इरादे सां कयो आहे, लेकिन मुंहिंजो असुलु मक़सदु हिन सरज़मीन जे रोशन मुस्तक़बिल बाबति चंद तजवीज़ूं ॾियण जो आहे। इंसान ज़ात इब्तिदाई ज़माने खां वठी मुख़्तलिफ़ इर्तिकाई दौर तय कंदे पंहिंजी आख़िरी मक़सदु इंसानी वहदत ख़्याल ऐं अमल तरफ़ वधी रही आहे। मुख़्तलिफ़ गिरोहनि जी मज़हबी, सियासी, इक़्तिसादी तहरीकुनि ऐं कोशिशुनि उन मक़सद खे पहुचण लाइ जुदा जुदा तरीक़नि जो कमु पे ॾिनो आहे। तारीख़ जो हर वर्क उन इर्तिकाई जिदोजहद जे मिसाल सां भरपूर आहे। शुरूआत में माण्हू नंढनि कुटुंबनि में विरायल हुआ। थोरे वक़्तु गुज़रण बाद उहे कुटुंब वधी विझी कबीलनि जी सूरत अख़्तियार करे विया। आख़िर में उहे कबीला क़ौमूं बणिया। माण्हू जे विच में बाहिमी मेलाप ऐं इतफ़ाक़ जा मुख़्तलिफ़ बुनियाद पे रहिया आहिनि। जाइ रिहाइश, ज़ुबान, कल्चर, ख़्यालात उन्हनि मां मुख्य आहिनि।
अरब जी ज़मीन मां पैदा थियल आवाज़ ख़यालात जी बुनियाद ते इंसानी इतिहाद जी तामीर में नऊं रूह फूकियो। उन करे माण्हुनि मां रंग, नस्ल, जाइ, रिहाइश, ज़ुबान वग़ैरह पंहिंजी ताक़त विञाइण लॻा। जेतोणीकि इब्तिदाई जोश में उहो आवाज़ दुनिया जे कुंड कुड़स में पकड़ियो, लेकिन थोरे वक़्त गुज़रण बाद माण्हू साॻी मादी तरीक़नि तरफ़ मोटण लॻा। आलमगीर बिरादरीअ में इतिहाद जी शुरूआत थी चुकी आहे, लेकिन जेसीं ताईं मुख़्तलिफ़ सियासी, इक़्तिसादी, मज़हबी नज़रियनि जे इख़्तिलाफ़ मिटाइण लाइ हल ॻोल्हे न कढियो वियो आहे, दुनिया में दाइमी अमन ऐं इतिहाद थियणु मुश्किल पियो नज़र अचे। उन हल ॻोल्हे लहण लाइ ख़ासि माहौल ऐं तारीख़ी रिवायतुनि हेठि ज़हनी तरबियत जी हासिलात लाइ लाज़मी शर्त आहे। उन मिशन जी सरअंजामीअ लाइ सिंधु देश जा रहाकू ज़्यादा मौज़ून आहिनि। तारीख़ी दफ़्तर उन जा गवाह आहिनि त कीअं न हिते मुख़्तलिफ़ नस्ल, तहज़ीबूं, मज़हबी फ़लसफ़ा ऐं सियासी तरीक़ा मिली जुली यकरंगी इख़्तियार करे सघिया आहिनि। दुनिया जी नई तामीर लाइ जंहिंमें मशरिक़ ऐं मग़रिब जा विछा मिटिजी हिकु वहदत में गॾिजणा आहिनि, सरज़मीन सिंध खे ख़ासि पैगाम करिणो आहे। मूंखे हिन अंधकार जे ज़माने में के रोशनीअ जा तिरवरा नज़र अची रहिया आहिनि। हिन जिस्मानी विलोड़ बाद ज़हनी मखण हितां ई निकिरणो आहे। सिंध जा रहाकू न सिर्फ़ु हिंदुस्तान जे इतिहाद जा तालिबू आहिनि, पर हू इतिहाद आलम में एतिक़ाद रखंदड़ आहिनि। पर उन जे हुसूल जे लाइ आर्ज़ी ऐं मसनूई तरीक़ा कतब आण बदिरां बाहमी सम्झोते, तारीख़ी हालात ऐं ज़रूरियात पटांदड़ अख़्तियार करणा आहिनि। हीअ तालीम हुई जा मूंखे अलामा साहब खां हासिल थी।